नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी। अवांखे ठुल्ह खां ख़बर न, ठुल्ह में ड्रेनेज जो सिस्टम तबाह हुजण जे करे शहरी परेशानी मुब्तला थी विया आहिनि। ठुल्ह म्यूनिसिपल जे वार्ड नंबर 10 में गुज़िरियल 4 सालनि में को तरक़ियाती कम न थी सघियो आहे। हिन हवाले सां असां सां गॾु मौजूदु आहे अवामी न्यूज़ रिपोर्टर नबी बख्श बलोच। जी नबी बख्श, कहिड़ा तफ़सीलात नाज़रीन खे आगाह कजो। जी नाज़रीन, असां वार्ड नंबर 3 में ठुल्ह शहर में बीठा आहियूं, जो गंदगी जो है सो ढेर लॻो पियो आहे। न का सफ़ाई जो अमलो तो आयो आहे। जीअं नवाज़ गोले जो ठीको आहे हिन घिटी में, उहो ताणे को अमलो हिते ज़ाहिर न थियो अचे। जेको बीठा आहिनि वासियुनि को उनखां पुछा कयूं त उनजो छा चवणु आहे, को अमलो आहे न आयो। मौजा साईं, मां खे इहो ॿुधाईंदो हलां त हिते मुसलसल 4 सालनि खां वठी करे हीअ जेके असां हितां जा रहवासी आहियूं अहिड़े अज़ाब में भोॻियूं था। जेको जे हिन वक़्तु पाण बीठा आहियूं, वार्ड नंबर 3 जो हिसो आहे। वार्ड नंबर 3 में आहे। तव्हां हिते थोरो कैमरा जी अखि में ही नज़र कयो त हितां चंद अॻियां क़दम मस्जिद आहे, कुझु हीअ साम्हूं बि मस्जिद आहे। त हितां जे ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे इंतिहाई मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणो पवे थो। हितां जेको म्यूनिसिपल जो ठीको आहे उहो करप्ट महा करप्ट नवाज़ गोले जे हवाले आहे। जेको हिन वक़्तु 100 माण्हू ॼाणाए थो, 100 माण्हू जी फ़ी माण्हू जी 16,000 रुपए जे हिसाब सां उनखे पघार थी मिले। ऐं भंगियुनि खे 40 भंगी बि हितां जा ठुल्ह में कमु नथा करनि। असां पाण सफ़ाई कयूं था। कोडर हथ में आहे, वोट वठी हलिया विया। असांखां नाजाइज़ी आहे, 8 साल आहे, का शइ कमु न कयो अथऊं घिटनि जो। पुछाड़े भंगी बि नथा अचनि जेकॾहिं सफ़ाई जे लाइ, उनजे लाइ असां पाण कोडर खणी बीठा आहियूं। शहर जा 10 वार्डनि टोटली वार्डनि में इहा ई हालति आहे, इहा ई गंदगी आहे, इहा बदबू आहे, इहो ई नाली जो पाणी आहे। हे जेके माण्हू घरनि में आहिनि, गलियुनि में घर आहिनि, हाणे माण्हू तो नमाज़ नथा वञी सघनि। को नमाज़ वञण लाइ तयारु न आहे। गंदगी आहे, पाणी आहे, माण्हू खे पाणी क्रॉस करे पोइ नमाज़ वञिणो पए थो। त हाणे ॿुधाए थो नमाज़ कीअं थींदी। हाणे हिन जो सबबु वॾो इहो आहे त असां वटि जेको म्यूनिसिपल जो चेयरमैन आहे उहो जेको आहे त फॉरेन कंट्री लंडन जो पढ़ियल लिखियल बैरिस्टर आहे। हाणे बैरिस्टर जेकॾहिं गलनि सां शहरनि सां अची अहिड़ियूं हालतूं कंदा त जाइल अनपढ़ियल या काउंसलर या कंहिं बि इन ते कहिड़ी मयार हूंदी। असां जेको आहे अर्ज़ु कयूं था TMO खे, DC साहब खे। असांजी हालात इहा आहे त असां वटि ड्रेनेज सिस्टम बिल्कुलु तबाह आहे 2-3 सालनि खां वठी। ऐं असां काफ़ी मरतबा असां रिक्वेस्ट करे करे थकी पिया आहियूं। ऐं हिते जेको आहे त एतिरियूं बीमारियूं आहिनि, ऐं हर घर में जेको आहे त हर माण्हू बीमार आहे। ऐं असां ॿियो कुझु नथा घुरूं तव्हां खां। ऐं जेको आहे त घटि में घटि असांखे नाली ॾिनी वञे ऐं रोड ॾिनो वञे। चलो रोड नथा ॾियो, घटि में घटि नाली त ॾियो। ये तव्हां ड्रेनेज सिस्टम ॾिसो था, अव्हांजे साम्हूं आहे। असां वटि तक़रीबन गुज़िश्ता 3-4 सालनि खां वठी त ड्रेनेज सिस्टम त न आहे। ड्रेनेज सिस्टम त पुराणो तक़रीबन काफ़ी अर्सो नंढे लाइ असां ॾिठो, नाली जेकी ठही हुई ठही हुई, उनखां बाद में त काई नाली न ठही आहे। हींअर तव्हां ॾिसो था असांजो हिकु त जर जो पाणी त सॼे ठुल्ह खे ॾेई नथा सघनि। असां वटि जर जो पाणी मिठो आहे, त हिन तलाउ जे करे उहो बि असांजो वञे थो। अगरि इहो पाणी वियो त पोइ असां बि इन्हनि में शरीक थी वेंदासीं। ख़ुदा असांजे जर जे पाणी खे बचायो, उनखां अलावा असांजा ॿार बीमार थींदा हिन गंदे पाणी करे। नाले घुरिजे, असांखे तकलीफ़ ॾाढी। ॿार आहे, बचो आहे, नंढो आहे, वॾो आहे, तिरकण रस्तो न आहे। असांखे महिरबानी करे असांखे नाली ॾियो। ख़ुदा हाफ़िज़। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।